आबादगार भाइरो अमल ख़ास पैगाम। पाणीअ जी खोट ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। पाणीअ जी खोट में ज़मीनुनि जी वट रखण जी सलाहियत खे वधाइण जी अहमियत तमामु घणी वधी वई आहे त जीअं फसलुनि खे तकिड़ो पाणी ॾियण जी ज़रूरत न पवे। इन सिलसिले में ज़मीनुनि खे वथाण जे पुराणे भाण जूं 3 ट्रकूं फी एकड़ जे हिसाब सां फसलुनि पोखण खां घटि में घटि 1 महीनो पहिरीं ॾेई पोइ फसल पोखियो। जिते वथाण जे भाण जी खोट हुजे उते मुंद मुताबिक़ साए भाण वारा फसल जहिड़ो कि जंतर, इकड़, ग्वार, बरसीम ऐं लूसण वग़ैरह पोखे गुलनि ते वरण वक़्तु हरनि ज़रिए ज़मीनुनि में मिलायो। ईअं करण सां न सिर्फ़ पाणीअ जी खोट खे मुंहुं ॾेई सघिबो पर ज़मीनुनि जी ज़रख़ेज़ी वधंदी, फसल भला थींदा ऐं फसलुनि खे कीमियाई भाण ॾियण जी ज़रूरत घटि पवंदी। वधीक मशवरनि ऐं मालूमात लाइ आबादगार हेल्पलाइन 0311164611 ते राब्तो करे इन मुहिम मां फ़ाइदो हासिल करियो। पारां डायरेक्टरेट ज़रई इतलात ज़रई तौसीह ज़रात खातो हुकूमत सिंध।